जय झूलेलाल। अॼु असां यादि करे रहिया आहियूं पंहिंजे शहीद अमरवीर हेमू कालाणीअ खे। त स्वतंत्रता संग्राम में भारत माता जे अनगिनत सपूतनि पंहिंजे प्राणनि जी आहुति ॾेई करे भारत माता खे ग़ुलामीअ जी जंजीरनि सां आज़ादु करायो। त आज़ादीअ जी हिन लड़ाईअ में जहिड़े वंदनीय वीरनि पंहिंजे प्राणनि जी आहुति ॾिनी ऐं देश खे आज़ादु करायो, उन्हनि में सभिनी खां घटि उमिरि जा बालक क्रांतिकारी अमर शहीद हेमू कालाणी आहिनि, जंहिंखे भारत देश, असांजो समाज कॾहिं बि न भुलाए सघंदो। त अॻिते ख़बर भाटापारा मां हिन प्रकार आहे त पूज्य सिंधी सेंट्रल पंचायत भाटापारा द्वारा वीर शहीद हेमू कालाणीअ जे 77वें शहीदी दिवस ते अवसर ते माता देवालय तालाब वटि हेमू कालाणी चौक ते स्थापित उन्हनि जी मूर्तिअ ते सिंधी समाज जा मुखिया श्री सुदामा चंद मंधान द्वारा माल्यार्पण करे उपस्थित ॼणनि द्वारा अगरबत्तीअ सां उन्हनि जे तस्वीर जी पूजा कई वई। शहीद जो जीवन परिचय सिंधी समाज जे सचिव राजेश छाबड़िया द्वारा ॾिनो वियो ऐं वरिष्ठ समाज सेवी श्री गुरमुखदास माधवानीअ द्वारा कविता पाठ करे श्रद्धांजलि अर्पित कई वई। हिन अवसर ते सर्वश्री दयालदास गोविंदानी, डॉक्टर वासुदेव ठाकुर, परमानंद केसवानी, इंदर थारानी, सुरेश गोदवानी, श्रीचंद भिरानी, श्याम सुंदर आर्य, सुशील जोदवानी, मुकेश सोनी, जयपाल ठाकुर, प्रहलाद ठाकुर, जवाहर सहेता, ईश्वर बत्रा, सौरभ तलरेजा उपस्थित हुया। कार्यक्रम जो संचालन सचिव राजेश छाबड़िया द्वारा कयो वियो। त असांजे सिंधु संगम माचिस मीडिया परिवार द्वारा भी असांजे समाज जे वीर शहीद सपूत खे श्रद्धांजलि ऐं नमन। जय झूलेलाल।